अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम सां गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। गॾा मां आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। NA 237 ते हकीम बलोच जी कामयाबी ऐं बल्दियाती चूंडुनि में पीपुल्स पार्टी पारां मलीर जी शानदार कामयाबी ते PP अॻवान आगा तारिक पठान, चौधरी अकरम आराई, श्री चंद ककरेजा तरफ़ां पार्टी क़यादत ऐं चूंडुनि में कामयाब थियल चेयरमैन, वाइस चेयरमैन, कौंसलर इलाइक़े जे मोज़न जे मान में गुलशन हदीद जन्नत बैंक्वेट हॉल में आजियाणो ॾिनो वियो। तक़रीब में सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो, पीपुल्स पार्टी ज़िला मलीर जे सदर सलमान अब्दुल्ला मुराद, MNA हकीम बलोच, सरदार जाम मोहम्मद जोखियो, MPA शाहीना शेर अली बलोच, इमदाद जोखियो, मार्केट कमेटी कराची चेयरमैन अली ज़मान जोखियो, मलीर प्रेस क्लब जे सदर मुर्तज़ा चांडियो, नज़ीर अहमद भुट्टो ऐं मलीर मां चूंडियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन, काउंसलर, कारकुननि मलीर जी अवाम वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब का ख़िताब कंदे सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो ऐं पीपुल्स पार्टी मलीर जे सदर सलमान अब्दुल्ला मुराद चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध ऐं कराची जे बल्दियाती इलेक्शन में कामयाबी हासिल करे साबित कयो आहे त पीपुल्स पार्टी ग़रीब अवाम, मज़दूरनि, हारियुनि जी पार्टी आहे।